ये कोन त खामोश थी वेही रहे कतई तरह सां या गलत गाल है जो मानू खामोश थी करे वेही रहे। एड़ा वाकयात खोड़ सारा अगेन नबियन सगोरन जे ज़मानन में भी थिया आहिनि। एकड़न जेकॾहिं बुराई कई बेन जेकॾहिं उन्हनि खे रोकियो न जेकॾहिं गलत उन्हनि खे न चयो वियो त पोइ अल्लाह जे तरफ़ां जेको अज़ाब या डमर ईंदो आहे उन जी लपेट में घणा सारा तो सावा भी सड़ी वेंदा आहिनि। रब करीम शल पनाह में रखे। एकड़ो अल्लाह जो नबी सगोरो उन जी जिंदगी मुबारक अजीब गाल आहे। बनी इसराइल जी कौम में थोड़ा सारा नबी आया तमाम वडो तादाद नबियन जो बनी इसराइल जी कौम में आया। ऐ बनी इसराइल जी कौम मुझी उन नेमत के याद कयो जेका मूं तव्हां जे मथा कई ऐं मूं तव्हां के उन वक्त जे जहान वारन सभनी ते मूं तव्हां के फजीलत दिनी तव्हां के वडो इज्जत वारो मकाम ऐं मर्तबो दिनो। पर बनी इसराइल हमेशा कदे खराफात अजीब किस्म जूं गालियूं कदे बेअदबियूं नबियन सगोरन जूं कदे अल्लाह ताला जी ज़ात बरकात के विसारे करे कदे बुत परस्तीअ में कदे कहिड़ी गलत गाल में वनी करे शरीक थींदा हुया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो एकड़े टाइम में बनी इसराइल जी कौम में जडे एकड़ा बुत परस्त मुशरिक मानू थिया अल्लाह ताला जी ज़ात बरकात उनन के समझाइण लाए एकड़ो पंजो नबी सगोरो मोकलियो। नबियन में ये बनी इसराइल में नबी सगोरा खोड़ सारा आया पर एकड़ो नबी सगोरो हजरत दानियाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी उन्हनि खे आयो समझायाई ये न कयो बुत परस्ती न कयो अल्लाह वहदहु ला शरीक लहू जी इबादत कयो गैरन के छॾे ॾियो। जेकॾहिं इएं तव्हां न रुकियो त पोइ अल्लाह जो गज़ब ॾाढो ॾुखियो आहे उन जी लपेट में सभई अची वेंदव। इएं न कयो बुत परस्ती मुशरिकाना ॻाल्हियूं छॾे ॾियो। नबी सगोरे उन्हनि खे समझायो न मुड़िया। आखिरकार अल्लाह करीम नाराज़ थियो उन जे मथां हिकिड़ो बादशाह मुसलत कयाई बुख्त नसर बादशाह। इराक जी सरज़मीन ते उन इलाइक़े में हिकिड़ो बादशाह थियो उहो मुशरिक हुयो ऐं हुननि खे चयाई त तव्हां जो रब माई आहियां ॿी ॻाल्हि सभई छॾे ॾियो। पोइ जेके ॻाल्हियूं थींदियूं रहियूं बनी इसराइल जे मथां ॾाढियूं ॾुखियायूं आयूं। जंग में छा थियो जो उन्हनि जा 70,000 बनी इसराइल उन बादशाह क़त्ल कराए छॾिया। घणा 70,000 माण्हू उन कौम जा क़त्ल थी विया ऐं 70,000 वरी कैद थिया गुलामीअ में अची विया। बादशाह जी गुलामीअ में उन्हनि खे डंडन बेड़ियुनि सां कैद करे बादशाह जी दरबार में आंदाऊं। अल्लाह जो नबी दानियाल सुहणू उहो भी गिरफ्तार थी आयो। नबी सगोरे उन्हनि खे चयो त मूं तव्हांखे केॾो समझायो त सुधरी वञो बुत परस्ती छॾे ॾियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हाणे हीअ कौम तव्हां ते मुसलत कई तव्हांजो हशर कहिड़ो थियो आहे। उन्हनि चयो वाकई असां ग़लतियूं कयूं पर हाणे जेको तूं असांखे हुकुम कंदे असां उहो करण लाइ तयार आहियूं। हज़रत दानियाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी हुयो उन्हनि खे समझायाई त हाणे जेकॾहिं तव्हां कैद में आयो हिते जेल में बि खणी आयो इन जाइ ते ई अल्लाह वहदहु ला शरीक लहू का माफ़ी घुरो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी इबादत में मशगूल ऐं मसरूफ़ थी वञो। रब करीम खां पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी घुरंदव। रब करीम वॾो मेहरबान आहे। खुदा कंदो तव्हां बख़्शिजी वेंदव। पोइ हाणे अॻिते सुधरी हलो त रब करीम वरी तव्हां सां मेहरबानियूं फरमाईंदो। उन ये नबी सगोरे उन्हनि खे समझायो उन्हनि सच्ची दिल सां तौबह कई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो हिकिड़ो ज़मानो आयो काफ़ी वक्त गुज़री वियो। इएं हलंदे हलंदे अचानक बादशाह हिकिड़ो ख्वाब ॾिठो।
छा ख्वाब ॾिठई, ख्वाब ॾाढो अजीब गरीब हैबतनाक ॾिठई, वॾो खौफ वारो भवाइतो ख्वाब हुयो। पर सुबुह जो जीअं बादशाह उथियो त उहो ख्वाब हुन खां ज़हन तां लही वियो, विसरी वियो। ख्वाब त ॾाढो ख़तरनाक हुयो, पर ख्वाब विसरी वियो त हुयो अलाए छा। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ, बादशाह जा उते दरबारी जेके नुजूमी वॾा वॾा वेठल हुया, जेके चवंदा हुया हमेशा त असां ग़ैब जो इल्म रखूं था, सुभाणे छा थियण वारो आहे असां इहो ॿुधाए सघूं था। हालांकि ग़ैब जो इल्म अल्लाह जी मिल्कियत आहे। रब करीम नबियन सगोरन मां जंहिंखे चाहींदो आहे ग़ैब उनजे आॾो खोले छॾींदो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ कुरान करीम में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, इल्ला मन इर्तदा मिर रसूलिन मा आलिमुल गैब फला युज़हिर अला गैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिर रसूल। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, गैब जो ॼाणींदड़ अल्लाह आहे। उहो पंहिंजे गैब ते कंहिंखे बि वाक़िफ़ न फरमाईंदो आहे, पर पंहिंजे रसूलनि मां जंहिं ते बि राज़ी थिए उनखे गैब जो इल्म अता कंदो आहे। मुस्तफ़ा करीम खां वधीक केरा नबी ॿियो कहिड़ो आहे जंहिं ते हबीब करीम खां वधीक अल्लाह राज़ी हुजे? चओ सुभान अल्लाह। नबी सगोरा सभु शान ऐं मान वारा आहिनि, भलारा आहिनि, पर जेको रब करीम मुस्तफ़ा सां राज़ी आहे न अहिड़ो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती उहे नजूमी जेके वेठा हूंदा हुया, बकर खाइनि अलाए छा छा उते खाइनि, जेको बादशाह उन्हनि जे मथां ख़र्च कंदो रहंदो हुयो, गिह मखण खाराए। चई त वठी अचो इन्हनि नजूमियुनि खे, ॿुधायो मुंहिंजे ख्वाब जो ताबीर छा आहे। नजूमियुनि पुछियो त ॾे ख़बर बादशाह सलामत, ख्वाब ॿुधाए त तोखे ताबीर ॿुधायूं। बादशाह चयो त ख्वाब त मूंखां विसरी वियो आहे। चई त जेकॾहिं ख्वाब विसरी वियो आहे त हुनजो ताबीर कीअं ॿुधायूं असां? हूअं त तव्हां चवंदा आहियो नुजूमी त असां ग़ैब जो इल्म रखूं था, हाणे ॿुधायो न। कंहिं बि इहा हामी न भरी। बादशाह चयो त 3 ॾींहंनि में जेकॾहिं मुंहिंजे ख्वाब समेत कंहिं ताबीर न ॿुधायो त सभिनी जी सिसी लाहे छॾींदुसि। 3 ॾींहं आहिनि तव्हांजे लाइ। इहा ॻाल्हि मशहूर थी वई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो नबी सगोरो हज़रत दानियाल अलैहिस्सलातु वस्सलाम उन ये ताईं भी इहा ख़बर पहुती, जेको जेल जो सुप्रीडेंट हुयो उनखे घुराए, उनखे चई त हीअ ॻाल्हि थी आहे, हाणे वञी कंहिं तरीक़े सां बादशाह जी दरबार मां ताईं इहा ख़बर पहुचाए त जेल में हिकिड़ो शख़्स आहे जेको ताबीर बि ॿुधाईंदो, त ख्वाब कहिड़ो ॾिठो आहे उहो बि ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। नबियनि सगोरनि सां जेका महिरबानी आहे सा ॿियनि सां किथे आहे? सुभान अल्लाह। चओ ज़ोर सां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीओ, हज़रत दानियाल अलैहिस्सलातु वस्सलाम उन जेल वारे खे चयो, वञ तूं बादशाह जी दरबार ताईं इहा ॻाल्हि पहुचाए। इन में मुंहिंजो बि फ़ाइदो आहे, बादशाह जो ॿियनि सभिनी जो फ़ाइदो आहे। इहा ॻाल्हि उन जी दरबार ताईं पहुचाए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीओ, जॾहिं बादशाह ताईं इहा ॻाल्हि नबी सगोरे जी पहुती आहे, उनखे इहा त ख़बर कान हुई त दानियाल सुहिणो को अल्लाह जो नबी आहे। बहरहाल जॾहिं बादशाह खे ख़बर पहुती, देर थी कान का चयईं त हिनखे घुरायो। वॾे शान ऐं शौक़त सां शाही लिबास पाराए करे हज़रत दानियाल अलैहिस्सलाम खे बादशाह जी दरबार में जीअं जो आंदो वियो आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे, अॻ में दस्तूर हूंदो हुयो, जेको बि बादशाह जी दरबार में ईंदो हुयो
अची करे ताज़ीम जो सजदो पहिरीं कंदो हुयो। उन जी दरबार जा जेके बि आदाब हूंदा हुया उहे सभई बजा आणे करे उन खां बाद में पंहिंजी का ॻाल्हि कंदो हुयो। पर अल्लाह जो नबी सगोरो जीअं जो आयो न को रुकू कयाई न को सजदो कयाई। ईअं सिधो आयो, सलाम कई, अस्सलाम अला मन इत्तबअल हुदा। सलाम उन शख्स ते आहे जेको हिदायत जी पैरवी करे। उन शख्स ते सलाम आहे जेको अल्लाह सुब्हानहु व तआला के वहदहु ला शरीक लहु रब थो मञे। सलाम उन खे आहे। बादशाह चयो त ॿियूं ॻाल्हियूं त बाद में, पहिरीं ॻाल्हि त इहा ॿुधाए त हिते जेको बि ईंदो आहे अची सजदो कंदो आहे तो अचण सां न को झुकाव कयो न सजदो कयो, इहो छा कयो? हज़रत दानियाल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन में मुंहिंजो बि फ़ाइदो हुयो त तुंहिंजो बि फ़ाइदो हुयो। अल्लाह जा नबी सगोरा सुभान अल्लाह सभिनी वस्फ़ुनि में कमाल जा हूंदा आहिनि। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त रब करीम नबी सगोरा अॼु ताईं जेके बि मोकिलिया आहिनि उन्हनि सभिनी नबियनि में रब करीम सुहिणियूं सुहिणियूं ख़ुसूसियतूं रखियूं आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हर ज़माने जो जेको बि नबी ईंदो आहे उन जी गुफ़्तार, उन जो ॻाल्हाइण एतिरो त मज़ेदार हूंदो आहे जो उन ज़माने में इन शान वारो ॿियो को शख्स दुनिया ते हूंदो ई कोन्हे। महबूब करीम फरमायो त तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां जे महबूब जो जहिड़ो वरी आवाज़ आहे अहिड़ो अॻु में कंहिंजो बि कोन। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। कयां शिक फरमायो तुंहिंजे शान मथां थिया कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा। चो सुभान अल्लाह, जोर सां हथ मथे करे चो सुभान अल्लाह। है मेरा जो तोखे जिस्मानी छो सारो सैर तोखे सुबहानी छो सारो लोक तो ता कुर्बानी छो तो लय जुड़िया बई त जहान नबी तुझे शान मथा। जोर सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो मुस्तफा करीम फरमायो त तव्हां जे नबी जी जहिड़ी गुफ्तार आहे, जेतिरो मिठो आवाज़ महबूब करीम जो आहे, अॻ में नबियन सगोरन में कंहिंजो बि अहिड़ो आवाज़ कोन हुयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿी ख़ुसूसियत रब करीम नबियन सगोरन में इहा रखी आहे जो जेको बि अल्लाह जो नबी ईंदो आहे हर ज़माने में उन जी सूरत एॾी त हसीन हूंदी आहे जो इन जहिड़ो सुहिणो ॿियो को ज़माने में हूंदो ई कोन्हे। सुभान अल्लाह। ऐं तव्हांखे मुबारक हुजे, अव्हां जो महबूब वरी सभिनी खां सुहिणो आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी सगोरो हुयो, हज़रत जाबिर बिन समुरा रज़ियल्लाहु तआला अन्हु। फरमाए थो त 14 जो चंड पंहिंजी मौज मस्तीअ में हुयो। मुस्तफा करीम बि ईअं सुता पिया हुया, मुंहुं अची करे जीअं ॾिठो चयमि त वाह जो अॼु मोकियो आहे। ओॾा आसमान जो चंड पंहिंजी मौज मस्तीअ में आहे त हेॾां ज़मीन जो चंड सुभान अल्लाह
इहो बि खुलियल आसमान ते सुतो पियो आहे। अॼु ॾिसां त वधीक हसीन केरु आहे? चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सगोरो तो फरमाए, मां आयुसि आसमान में ॾिसण लॻुसि, चोॾीअ जो चंड हालो ॿधी करे, गोल दायरो ॿधी करे पंहिंजे मौज ऐं मस्तीअ सां ये रोशनी करे रहियो हुयो। एॾा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि आरामी हुया। मां ॿाहिरि खुले आसमान ते अची करे कॾहिं आसमान जे चंड ॾे निहारियां, कॾहिं महबूब जे चेहरे मुबारक ॾे ॾिसां। चओ सुभान अल्लाह। बेटा साईं फरमाए थो, जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में, मुहड़ मिड़नी मुरसले सरस संदुस शान, फकान काब कौसैन औ अदना, ही मुयस्सर थियस मकान, तैं आगे जो एहसान, जह हादी मेड़ मेड़ो। चओ सुभान अल्लाह। चंड चवाई सच जे मठिया मूर न भाइए, कॾहिं उभरी संढड़ो कॾहिं उभरी गच, पर जो मुंह में बरई मच, सो पदम पिरिया जे तेर जो। लखन करोड़न जी ॻाल्हि ई कान्हे का, अरबन खरबन पदमन जी ॻाल्हि आहे। जेको चोॾीअ जे चंड में नूर जेको शुहा करे थो, मुस्तफा करीम जे कदम जो पदम हूं हिस्सो आहे। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम जो सहाबी सगोरो तो फरमाए, मां आसमान ॾे ॾिसां, वरी ज़मीन ॾे ॾिसां, फइज़ा हुवा अहसनु इंदी मिनल क़मर। अल्लाह थो ॼाणे इहो चंड छा महबूब करीम सां भेट कंहिं शइ जी ठह ई कान थी। चवे थो, बार बार ॾिसंदो रहियुसि, महबूब करीम जे चेहरे ॾे ॾिठमि। अल्लाह थो ॼाणे त महबूब करीम जो चेहरो हुन खां के हिस्सा वधीक चमकदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन जो इहो अक़ीदो आहे। पाण करीम जॾहिं न कलाम फरमाईंदा हुया, गुफ्तार फरमाईंदा हुया, मुस्तफा नूर आहे। चो मुस्तफा नूर आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अलाए केतिरा हिजाब पाए करे दुनिया जे तख्ते ते तशरीफ वठी आया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हजरत इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा तो फरमाए, कान इज़ा तकल्लम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रु'या कन्नूर यखरुजु मिन बैन सनाया। जॾहिं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कॾहिं बि महफिल में किथे वेही करे कलाम फरमाईंदा हुया, इहे हलंदे घुमंदे किथे बि का गुफ्तार फरमाइन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं बि ॻाल्हाईंदा हुया, हज़रत अब्दुल्लाह इब्ने अब्बास रसूलुल्लाह जो सौट तो फरमाए त मुस्तफा करीम जे गुफ्तार जे वक़्त नबी करीम जे दंदन मुबारकन जे विछन मां नूर जूं लाटूं निकरंदियूं हुयूं, शुआ थींदो हुयो। अमर साईं सैयदा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा जॾहिं न सुई गुम कई हुई, रात जो टाइम हुयो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿाहिरि विया, अमर साईं सिपी रही हुई का शइ, सुई हथ मां किरी पई, कारी रात हुई, कमरो हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मोटी आया, हजरत इब्ने असाकर रहमहुल्लाह या रिवायत नकुल फरमाइया त जीअं मुस्तफा करीम मोटी आया, पाण करीम पुछा कई त छा है, छा पई करी आयशा? अर्ज़ कई त या रसूल अल्लाह, सुई किरी पई आहे, हेठि गुम थी वई आहे। मुस्तफा करीम मुरकिया, इन दंदन मुबारकन मां नूर जा शुआ जो निकता, सॼो कमरो रोशन थी वियो। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ।
अन्या मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुर्कण सां कमरो रोशन थी वियो। अम्बड़ साइण फरमाए थी त उन रोशनीअ ते मूं ज़मीन मां सुई खणी वरती ऐं पर चवे थी त इएं न मता केर समझे त इहो इत्तिफाक सां हिकिड़ो भेरो थियो हुयो। चवे थी त अक्सर करे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक जे शुआ में मां सुईअ में धागो विझंदी हुई। सुभान अल्लाह, ज़ोर सां जो सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, नारे विलायत, नारे विलायत, शेरे रोज़े धनी, शेरे रोज़े धनी जिंदाबाद। सलाम शरीफ मोहब्बत सां पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबियन के अल्लाह करीम उहे ख़ुसूसियतूं अता फरमाईंदो आहे जेके ॿिए कंहिं में कोन हूंदियूं। अकुल बि अल्लाह ताला नबियन खे एतिरो अता फरमाईंदो आहे जो दुनिया जा अकुल दंग रहिजी वञनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॻाल्हि यादि अचे थी जॾहिं बदर जी जंग लॻी रही हुई। कहिड़ी जंग? ग़ज़वे बदर लॻे पई। हिकिड़ो काफरन मझां को शख्स मुसलमानन जे लश्कर में कंहिं तरीक़े सां अची वियो। साहबी सगुरा उनखे वठी आया। उनखां पुछनि पिया त ॾे ख़बर काफरन जो लश्कर घणो आहे। साहबी सगुरा उनखां पुछनि पिया, ॿुधाए न पियो। चई त वल्लाहि लकसीर, वल्लाहि कसीर, अल्लाह जो कसम तमामु वॾो आहे, तमामु घणो लश्कर आहे। साहबी सगुरा बार बार उनखां पुछंदा रहनि त ॾे ख़बर केतिरो आहे लश्कर तव्हांजो। उनखे लठियूं आणनि, मार ॾियनि, पर ॿुधाए कुझु बि कोन पियो। बसि एतिरो पियो ॿुधाए त अल्लाह जो कसम तमामु वॾो लश्कर आहे, घणो आहे। साहबन सगुरनि खे मारे मारे छॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं इहा ख़बर पहुती। पाण करीम फरमायो त उनखे मूं वटि वठी अचो। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखां पुछो त ॾे ख़बर केतिरो लश्कर आहे मके जे काफरन जो जेके आया आहिनि जंग में बदर में। चई त वल्लाहि लकसीर, घणो आहे तमामु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॾे ख़बर उन्हनि जे लाइ रोज़ मानी ठहंदी हूंदी। केतिरा उन जे लाइ मानी छा तयारु कंदा आहियो? उन देर कई कान का। चई त 10 उठ रोज़ ज़िबह थींदा आहिनि। घणा? 10 उठ हर रोज़ ज़िबह थींदा आहिनि। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देर कई कान का। पाण सहाबन सगोरन खे फरमायूं त इहे माण्हू 1000 खां वधीक न आहिनि। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। नबीयन सगोरन खे अकुल बि अल्लाह तबारक व तआला कमाल जो अता फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। कीअं या रसूल अल्लाह तव्हां कीअं इहो सम्झो? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हिकिड़ो उठ 100 माण्हुनि जे लाइ काफ़ी आहे। सुभान अल्लाह। 10 उठ जेकॾहिं ज़िबह थियनि था त मतिलबु आहे त इहे 1000 माण्हू आहिनि। 10 100 माण्हू आहिनि, इन खां वधीक कोन्हे को। ऐं वाकई मके जा काफ़र जेके बि आया हुआ बदर जा, उहे 1000 खण जो लश्कर हुयो उन्हनि जो। त अर्ज़ करण जी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि ॿियनि जा बि अकुल, वरी मुस्तफ़ा करीम जो अकुल। सुभान अल्लाह। हिकिड़े शख़्स रसूलुल्लाह खे अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मूंखे पाड़े वारे ॾाढो तंग कयो आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन देर कई कान का। पाण उनखे फरमायूं त हाणे तूं हीअं कर, पंहिंजो सामान घरां कढी सॼो दरवाज़े ते रख।
उनखे को पाड़े वारे अची करे ईज़ायो। ख़बरदार, पाड़े वारनि जा हक़ तमामु वॾा आहिनि, केर बि कंहिंखे तकलीफ़ न ॾे। असां वटि हालत ॾाढी अजीबो ग़रीब आहे। पाड़े वारा वरी घर में हालतूं जेके आहिनि, ॿ भाउर जेके पाण में सॻा आहिनि, उन्हनि जो बि हशर अलाए छा आहे, रब करीम रहम करे। ऐं मसला जेकॾहिं उन्हनि जा हूंदा त उहे मामूली हूंदा। अॼु टंडो मिठा खान में कंहिं दोस्त चयो त दुआ कयो हिकिड़ो मसलो आहे हल थी वञे। मुंहिंजो छॾींदा त देरि आहे ई कान का। केर बि जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि छॾे हथ कढे त ॿुधायो को मसलो रहंदो? कुझु बि न। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, इहो सिर्फ़ सोचे करे त मुस्तफ़ा करीम जी उम्मत में फितनू फसाद न हुजे। इहो सोचे करे जेकॾहिं तूं पंहिंजी ॻाल्हि ख़त्म करे बख़्श करे छॾींदे, खुदा जो कसम आहे रब करीम उहे तोखे इज़तूं अता फरमाईंदो जिते तुंहिंजो अकुल ई कमु न करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टिनि शयुनि जे लाइ ज़िक्र फरमायो आहे। हूअं त मुस्तफ़ा करीम खां वधीक सचार को आहे ई कोन को, पर अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो टे शयूं आहिनि, मां तव्हांखे उन्हनि ते अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो। चओ सुभान अल्लाह। छा थो कयां मां? अल्लाह जो कसम खणी करे तव्हां सां ॻाल्हि कयां थो। रसूलुल्लाह टिनि शयुनि ते अल्लाह जो कसम खयो। उहे कहिड़ियूं शयूं आहिनि? हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जो कसम खणी मां तव्हां सां ॻाल्हि कयां थो त सदके करण सां कॾहिं बि माल खुटंदो कोन को। चओ सुभान अल्लाह। सदके करण सां माल घटिजबो न। जेतिरो बि ख़ैर ख़ैरात कंदा वेंदव, सदको कंदा वेंदव, रब करीम तव्हांखे अञा माल में बरकतूं ॾींदो। इहा मुस्तफ़ा मदीने वारे मीर जी चयल ॻाल्हि। ऐं पाण करीम ने नॉर्मल ॻाल्हि न कई, न त मुस्तफ़ा जी ज़ुबान खां वधीक सची ज़ुबान कहिजी आहे। पर पाण करीम ने फरमायो त अल्लाह जो कसम खणी ॻाल्हि कयां थो, तुंहिंजो मक़सदु इहो ई आहे त जेकॾहिं सदको करी उन्हीअ सां जेकॾहिं तुंहिंजो माल घटिजी वञे त मदीने वारे खां भराए वठिजा। चओ सुभान अल्लाह। ॿी ॻाल्हि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई। पाण फरमायूं त अल्लाह जो कसम आहे त माफ़ करण सां कॾहिं बि तव्हांजी इज़त घटि कान थींदी। कंहिंजो बि हिसाब किताब तोड़े रहियल हुजे या तुंहिंजो बि को हिसाब कंदे रहियल हुजे, कुझु बि थी वञे, जेको थी वियो आहे उन्हीअ खे छॾे करे तूं चओ त मूं ख़ुदा कारण माफ़ करे छॾियो। मुस्तफ़ा करीम जे फरमान जे करे मूं इहा ॻाल्हि तोखे माफ़ करे छॾी, मूं हथ मथे खया। अच त भाकुर पायूं, ॿई मुस्तफ़ा करीम जा उम्मती आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़ुदा कारण जेकॾहिं ॿ दोस्त, ॿ भाउर पाण में भाकुर पाईंदा आहिनि, अञा ॿई भाकुर पाए करे हिक ॿिए खां जुदा कोन थींदा आहिनि। मदीने वारे मीर फरमायो त अल्लाह करीम इन टाइम ते ॿिन्ही जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। माफ़ करण सिखो बुज़ुर्गो, वॾी ॻाल्हि आहे इहा। छॾे ॾे जंहिं बि तोसां जेको कयो आहे, अल्लाह इज़तूं ॾियण वारो आहे। अल्लाह करीम उहा बुलंदी अता फरमाईंदो जिते कंहिंजो अकुल कम न करे। जंहिं जेका बि तोखे तकलीफ़ ॾिनी आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात में भी हो आहे। रब करीम कुरान करीम में इरशाद फरमायो आहे, इदफा बिल्लती हिय अहसन फइदल्लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम। रब करीम फरमायो जंहिं तोसां तकलीफ़ तोखे ॾिनी आहे, कंहिं तोसां बुराई कई आहे, तूं उन्हीअ खे सुहिणाईअ सां बदिलो ॾे। जेका तव्हांजे विच में दुश्मनी हुई, इहो जेको तुंहिंजो घाटो यार थींदो, अहिड़ो ॿियो को थींदो ई कोन। सुभान अल्लाह। रब करीम जे कुरान करीम में
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ हिकड़ी गाल त सदके सां माल घटबो न बी गाल केड़ी आ माफ करण सां इज्जत न घटबी ॾाढे ॻाल्हायो इहे टे ॻाल्हियूं अॼो की हिन महफ़िल में यादि कयो न समझो त बेड़ा पार थी विया सुभान अल्लाह बी ॻाल्हि कहिड़ी आ माफ़ करण सां इज्जत न घटबी बी ॻाल्हि इहा आहे टी ॻाल्हि इहा आहे मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहुल्लाह जेको खुदा कारण न्याज़ निवड़त कंदो अल्लाह करीम उनखे एतिरो बुलंद कंदो सुभान अल्लाह हिकिड़ा माण्हू हूंदा न जिन जी सदाई खुदा कारण अले कंहिं ते कावड़ हूंदी आहे सीटल हुजनि के वरी हथ बि हीअं ॾींदा आहिनि हा भई आहिनि न अहिड़ा माण्हू निहारीनी कोन के सलाम कर त सलाम जो जवाब न ॾियनि सुभान अल्लाह खुदा जा बांधो छा थो करी इहो रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो इन्नक लन तखरुकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला न को तू जमीन के फाड़े सगी तो न को आसमान के चीरे सगी तो न कोई जबल केड़ा के तू हटाए सगी तो या आकड़ करे कंदे छा भला या अकड़ छड़े दे न्याज़मंदी इख्तियार कर निवड़त इख्तियार कर अल्हम्दुलिल्लाह रोजे वारे जी जमायत में न्याज़मंदी आहे अञा ज़ोर सां हिकिड़ो नारो लगायो विलायत जो घणियूं ॻाल्हियूं सदको बि अल्हम्दुलिल्लाह असां में आहे जमायत अल्हम्दुलिल्लाह खोड़ सारो सदको कंदी रहंदी आहे काफ़ी जायुनि ते वञण थींदो आहे हैरत जहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे उन्हनि बुज़ुर्गनि जो जमायत जे माण्हुनि जो सदको जेको आहे अल्हम्दुलिल्लाह जेके इदारा हलन था जामिया राशिदिया उन जूं ब्रांचूं जेके बि हलन थियूं जमायत ताउन करे थी तव्हांखे मुबारक हुजे छट धणी सरदार जे मज़ार पुर अनवार ते रब करीम किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए नारो लगायो गजी करे इन महबूब मुर्शिद करीम असां तव्हांखे मदरसन जहिड़ी नेमत ॾिनी आहे ऐं उहो महबूब असांखे सेखारे वियो त दीन जी ख़िदमत कयो मदरसन खे संभालियो जमायत उन्हीअ में ख़र्च कंदी रहंदी आहे रब करीम उन्हनि खे वधाईंदो ई रहंदो आहे जमायतूं त ॿियूं बि आहिनि असां दुआ था कयूं त शल रब करीम सभिनी खे भलायूं नसीब करे पर हक़ीक़त इहा अथव त जेका इहा सआदत हिन जमायत खे रब करीम अता कई आहे असां ॿी जाइ ते कोन था ॾिसूं नारो लॻायो ज़ोर सां वॼी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी बारगाह में ओ शख्स आयो अर्ज कई त या रसूल अल्लाह पाड़े वारे मूंखे ॾाढो ईज़ायो आहे याद आहे ॻाल्हि विसरी वई पाड़े वारनि खे ईज़ाइण खां बचो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वध में वध इहा तरगीब ॾींदा हुया ऐं असांजा मुर्शिद करीम बि हमेशह पाड़े वारनि जे ख्याल रखण जो हुकुम कंदा आहिनि मौजूद सरदार अल्लाह करीम संदन साये आतिफत सलामत रखे पीर साईं जिन बि हर खिताब में इहो ई फरमाईंदा आहिनि त तकलीफ़ में पहिरीं तव्हांजो पाड़े वारो पहुचंदो पोइ माइट परे जा जॾहिं पहुचनि इहा हक़ीक़त बि आहे असांखे ॾिसो न कहिड़ा मुर्शिदनि करीमनि सुहिणा ॾिना आहिनि इन्हनि ते अमल कयूं त ख़ुदा थो ॼाणे त कॾहिं ॾुखियो ॾींहुं ॾिसूं कोन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो त या रसूल अल्लाह फिलाणू पाड़े वारो मूंखे ॾाढी तकलीफ़ थो ॾे उन जे इन्हनि ईज़ाल खां जीअण जंजाल थी वियो आहे छा कयां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे ॾस ॾिनो मुस्तफ़ा करीम न को उन शख्स खे घुरायो न की उन्हीअ खे का सज़ा उन जे लाइ मुक़रर कई पर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हाणे हीअं कर जेको बि तुंहिंजो सामान घर जो आहे उहो ॿाहिरि दरवाज़े ते खणी रख बच्चा ॿार वठी करे दरवाज़े ते वेही रह जेकॾहिं केर बि अचे तोखां पुछा करे त ॾे ख़बर ही छा कयो अथई उनखे इहा ॻाल्हि ॿुधाइजां
अल्लाह मेहरबान आ तुझी मदद जरूर थींदी। गाल कयम पे त अल्लाह जे नबियन जो अकुल कमाल जो हुंदो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इएं कर, दस ॾिनऊंसि। उन शख्स पंहिंजो सामान खणी करे दर ते रखियो। जेको बचे बुजुर्ग ख़ैर त आहे, इते वेठो ऐं बचनि ॿारनि सां छा मसलो आहे? चई त बस फिलाणे पाड़े वारे जे ईज़ान खां तकलीफ़ुनि खां हिते आयो आहियां। इन मुंहिंजो जीअण हराम करे छॾियो आहे। जेको बि अचे चवे त लानहुल्लाह, अल्लाह हुन ते लानत करे। ही कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? जेको अचे उन खे पिटे वञे। ख़ुदा शल हुनखे हिदायत ॾे। एॾो ख़राब माण्हू तोखे ईज़ा थो ॾे। हिकिड़ो वियो, वरी ॿियो वियो। जेको बि अचे पुछा करे ही हुनखे चवे त फिलाड़े पाड़े वारे जे ईज़ा खां आयो आहियां। पोइ हर को उन खे को पिटींदो, पाराता ॾींदो वञे, को छा करे। इहा ॻाल्हि जो आम थींदी वई। आख़िरकार उन ज़ालिम ताईं बि पहुती जंहिं ज़ुल्म कयो हुयो पाड़े वारे सां, उन ताईं जो इहा ख़बर पई त भई फिलाणू त तुंहिंजे ज़ुल्मनि खां बचा ॿार सामान कढी करे रस्ते ते वेठो आहे। आयो अची करे उन जे पेरनि ते किरी माफ़ी वरितई त ख़ुदा जो वास्तो अथई, हाणे वापसि वञ। अॼु खां पोइ कॾहिं बि तुंहिंजी दिल आज़ारी न कंदुसि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन खे ॾस ॾिनो न, केॾो सवलो मसलो उन जो हल थी वियो। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। सरासरी मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो नबी सगोरो हजरत दानियाल अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बादशाह जी दरबार में पहुतो, ताज़ीम जा के बि आदाब बजाना आंदा आहिनि। बादशाह चयो न को सजदो कयई, न को रुकू कयई, ही तो छा कयो? चयाई त इन में मुंहिंजो बि फ़ाइदो हुयो त तुंहिंजो बि फ़ाइदो हुयो। सुभान अल्लाह जो। चई त मुंहिंजो कहिड़ो इन में फ़ाइदो आहे? चई त जेकॾहिं मां इहो आदाब तुंहिंजो इन तरह सां बजा आणिया हा त तोखे तुंहिंजे ख्वाब जो ताबीर न मिली सघे हा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं मां हिते सजदो कयां हा त मुंहिंजे ज़हन में जेको बि ख्वाब समेत ताबीर जेको हुयो सो सभु मूंखां अल्लाह विसाराए छॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तंहिंजे करे तोखे ख्वाब त ॿुधाइणो हुयो न। मुंहिंजी बि इन में जान बख़्शी थींदी। ॿिया त ही 300 भले केतिरा माण्हू जेके आहिनि से 3 ॾींहंनि में मौत जे इंतज़ार में वेठा आहिनि। मूसा अलाए छा थिए हा, हाणे मुंहिंजी बि जान बची वेंदी ऐं तोखे तुंहिंजे ख्वाब जो ताबीर ख्वाब समेत मालूम थी वेंदो। चई त ॾे ख़बर ख्वाब कहिड़ो हुयो? तूं मुंहिंजो ख्वाब ॿुधाईंदे, ख्वाब जो ताबीर ॿुधाईंदे? चई त हा। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, अल्लाह जे नबी सगोरे उन खे फरमायो त तो जेको ख्वाब ॾिठो, हिकिड़ो तो एॾो त वॾो बुत ॾिठो आहे ठहियल, जंहिं पूरी रोए ज़मीन खे भरे छॾियो आहे। पेर उन जा ज़मीन ते आहिनि, मथो उन जो आसमान सां गसी रहियो आहे। उन जो जेको मथो आहे उहो सोन जो आहे ऐं ॿियो जिस्म जेको आहे सो को हिसो चांदीअ जो आहे, को पितल जो आहे, को ट्रामे जो आहे। उन जी एतिरी त वॾी रोशनी आहे जो पूरो ही जहान उन जी रोशनीअ सां भरिजी वियो आहे। तूं ॾिसी करे उन जी चमक दमक ॾिसी करे ॾाढो परेशान थियो आहीं त इहो मसइलो छा आहे, छा ॻाल्हि आहे। पर एसि ताईं तूं जो उन जा इहे रौनकूं ॾिसंदो रहे, ओचितो हिकिड़ो आसमान खां पत्थर आयो आहे जो पत्थर जीअं जो उन खे लॻो आहे त सॼो ज़रा पुरज़ा थी वियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ईअं आहे चई त हक़ीक़त इहा आहे त इन खां ज़रो बि हेॾां होॾां कोन्हे। उन जी चमक ख़तम थी वई। सुभान अल्लाह।
ऐं ज़रा पुरज़ा थी वियो उहो बुत सोन चांदी टामू पितल हर कंहिं जी पंहिंजी पंहिंजी चमक पर ॾिठी त इहो कुझु बि न रहियो चई त हाओ बिल्कुलु ईअं ई ॾिठो आहे चई हाणे ॻाल्हि ॿुध इहो जेको बुत तो ॾिठो आहे न इहे आहे पंहिंजी क़ौम जी तहज़ीब तमद्दुन जेको मथो तो सोन जो ॾिठो इहा इराक़ वारी क़ौम आहे इन जी रहणी कहणी जेका आहे इहो सभु कुझु इहो आहे ऐं हेठि वरी चांदी ॾिठई का अरब जी क़ौम आहे का वरी शाम ऐं यमन जी क़ौम आहे का मिस्र जी क़ौम आहे का पितल आहे को ट्रामू आहे हर कंहिं जी रहणी कहणी पंहिंजे हिसाब जी आहे पर हाणे ॻाल्हि ॿुध इहो जेको मथां खां हिकिड़ो पत्थर आयो आहे जंहिं ज़रा पुरज़ा करे छॾियो सभु कंहिंखे इहो उहो दीन आहे जेको आख़िरी ज़माने जो महबूब मुहम्मद करीम आणींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ई जेके बि हथरादूं जेके बि तव्हां जूं चमकूं आहिनि इहे सभई ज़रा पुरज़ा थी वेंदियूं चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह इराक़ जी क़ौम आहे या कहिड़ी बि का मिस्र जी शाम जी यमन जी क़ौम आहे जेके बि तव्हां जूं तहज़ीबूं आहिनि तव्हां जी पंहिंजी रहणी कहणी जेका बि आहे इन जी का बि हैसियत कान्हे का इहे सभु आख़िरी ज़माने वारो महबूब मदीने जो मीर इहे सभई ख़तम करे छॾींदो इहे तहज़ीबूं तमद्दुन तव्हांजा तव्हां जी रहणी कहणी जेका बि आहे इहे सभई ज़रा पुरज़ा थी वेंदा उहो आख़िरी ज़माने वारो महबूब जेको मुहम्मद करीम अचण वारो आहे वो अहिड़ा त इंसानियत जी अज़मत जा सबक ॿुधाईंदो वो महबूब तव्हांखे ॿुधाईंदो त कंहिं अरबीअ खे कंहिं अजमीअ ते फ़ौक़ियत कान्हे का इहे न समझिजो त अरब मोतबर आहिनि अजम उन्हनि जे आॾो कुझु बि न आहिनि कंहिं गोरे खे कंहिं कारे जे मथां का फज़ीलत कान्हे का कंहिं कारे खे गोरे ते फज़ीलत कान्हे का कंहिं चङी भली क़ौम वारे खे ॿिए ते फज़ीलत का बि कान्हे का इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जो उहो महबूब नबी सगोरो इहो पैगाम खणी ईंदो त चाहे कहिड़ी बि क़ौम हुजे अरब जी हुजे या अजम जी हुजे यमन जा हुजनि या मिस्र जा हुजनि सिंध जा हुजनि या हिंदुस्तान जा हुजनि केर बि ज़ात पात सां नाले सां कंहिंजी बि का हैसियत ऐं फज़ीलत कान्हे का इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम तव्हां मां सभिनी खां वधीक अल्लाह जी बारगाह में इज़त वारो उहो आहे जेको सभिनी खां वधीक परहेज़गार हुजे परहेज़गारी वॾी शइ आहे हराम खां बची रहण इहा परहेज़गारी आहे अल्हम्दुलिल्लाह मुझी अर्ज़ कयो न त हिन जमायत में खोड़ सारियूं फज़ीलतूं आहिनि मुर्शिदन करीमन जे तालीमात सां ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन जमायत में हज़ारनि जे तादाद में सिकंदरी सुहिणा आलिम मौजूद आहिनि हाफ़िज़ कारी मौजूद आहिनि हर गोठ गोठ में कुरान करीम जी तालीम हली रही आहे इहो सिलसिलो अञा वसाद सां वधंदो ई रहे थो पर हबीब करीम जा प्यारा उम्मती आओ उन ई जाइ ते असां में के किन जायुनि ते ख़राबियूं इहे बि आहिनि जो किथे के जमायत जा नौजवान के ॿिया किथे को नशो वापराइनि था ग़लति सुहबतुनि में आहिनि दुआ कयो त शल रब करीम हराम खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मेराज शरीफ ते तशरीफ़ वठी विया जन्नत ऐं जहन्नम जो मुशाहिदो पाण करीमन में कयो उन ई टाइम ते ॾिठाऊं त दोज़ख में हिकिड़ा माण्हू आहिनि जेके आलीशान साफ़ सुथरी हिकिड़ी जाइ ते को तआम आहे को सुठो साफ़ सुथरो तआम आहे उनखे छॾे करे मुर्दार मुअल गॾह ढूंढ जेके आहिनि से उन में चक हणी रहिया आहिनि जिब्रील अमीन खां पुछऊं त ही छा आहे जिब्रील अमीन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह ही उहे शख़्स आहिनि जेके पंहिंजे हलाल खे छॾे करे हराम जे तरफ़ डोड़ंदा आहिनि
ई उहे आहिनि जेके हलाल खे छॾे करे अॼु हराम में ढूंढ में चक हणी रहिया आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हो, रब करीम शल हर बुराई खां, हर बुरी सोबत खां शल रब करीम असां तव्हां सभिनी खे पंहिंजी हिफ़ाज़त ऐं पनाह में रखे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी समूरी उम्मत ॾे रब करीम हर तरह जो ख़ैर फरमाए। अज़ीज दोस्त मुसलमान भाइरो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, ये भलायूं जेके रब करीम हिन उम्मत में रखियूं आहिनि, अल्लाह जो शुक्र आहे जो रब करीम असांखे महबूब जो उम्मती बनायो। ऐं इहो बि रब करीम जो करम आहे जो असां तव्हांखे रोज़े धणीअ जी दामन नसीब कई। अॼु बि अल्हम्दुलिल्लाह इन जाइ तां अॼु बि ज़िक्र फ़िक्र जी तलक़ीन मिलंदी आहे। अॼु बि असांखे जमायत जूं जेके ख़ुसूसियतूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह, मथे ते दस्तार हूंदी आहे, घटि में घटि अछी टोपी हुजणु घुर्जे। सम्झो था न, मथो उघाड़ो जमायत में मुनासिब कोन्हे को, ख़ासि तरह सां महफ़िलुनि में भला कमकार सां हुजो तव्हांजी मर्ज़ी आहे, पर जॾहिं बि किथे कंहिं जमायत में अचणु थिए थो, अहिड़े कंहिं प्रोग्राम में, त अल्हम्दुलिल्लाह ही जमायत हमेशह ईअं अछी ठहंदी आहे। जिते ॾिसो त ईअं लखनि में किथे दावत हुजे, का ॻाल्हि हुजे न, रुॻो अछ ई अछ नज़र ईंदी। जेकॾहिं इहो शिआर तव्हांखे वणे थो त इन ते हमेशगी कयो। मुंहिंजे हिननि सफ़रनि जो मक़सदु इहो ई आहे त दरगाह मुबारक जो जेको पैगाम आहे उन ते अमल पेरा रहे जमायत। उन्हनि सुहिणियुनि रिवायतुनि खे असां कॾहिं बि विसारियूं न। ईअं न त ज़माने जे गर्दशुनि में अची करे, गैरनि जे सोहबतुनि में अची करे असां पंहिंजो तरीक़ो विसारे छॾियूं। ईअं न, मुंहिंजो महबूब मुर्शिद हज़रत छटरधणी सरदार फरमाईंदो हुयो, पाण फरमाईंदा हुया त हिकिड़ा उहे हूंदा आहिनि जेके माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि त असां केरु आहियूं ऐं कहिड़नि मंझां आहियूं, ऐं ॿिया वरी उहे हूंदा आहिनि जा केरु ॾिसे त समझी वञे त ही कहिड़नि मंझां आहिनि। नारो लॻायो ज़ोर सां विलायत जो। हमेशह जिहाद सां आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं पुछो त या रसूल अल्लाह अय्युल अमाल यादिलुल जिहाद औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुल्लनी अला अमलिन यादिलुल जिहाद। ऐ महबूब करीम मूंखे अहिड़े कंहिं कम जो दस ॾियो त ॾे ख़बर भला निमाज़ जो जोटी, निमाज़ शुरू करी त अहिड़ी का निमाज़ आहे जो बस ई न करी यको सालनि जा साल निमाज़ हले। अर्ज़ कई या रसूल अल्लाह ईअं कीअं थींदो, निमाज़ जूं त 4 रकातूं 2 रकातूं पढ़ी बस कबियूं निमाज़ पूरी थींदी। पाण फरमायूं त भला जेकॾहिं को अहिड़ो रोज़ो जो उन रोज़े में शुरू करी वरी इफ़्तार करी न, आहे को अहिड़ो रोज़ो? अर्ज़ कई या रसूल अल्लाह रोज़ो ॾींहुं पूरो थींदो त ज़रूरु इफ़्तार थींदी। पाण करीमन फरमायो त मुजाहिद जॾहिं खां घोड़ो ॿधो आहे उहो जिहाद में शुरू आहे। आज़माया अथई ज़माना मुझे कुन्हल जा परवाना। मेहरबानी करे गॾे करे नारो हणो। भेज भेज करे वॾो हेज करे जिन सिर्फ़ ॾिना नज़राना मुझे कुन्हल जा परवाना। आज़माया अथई ज़माना मुझे कुन्हल जा परवाना। दुनिया मने थी जाइया जे जमायता तई हाइया। दुनिया मने थी जाइया जे जमायता तई हाइया। सिर लहंदे ॾिसी रत वहंदे ॾिसी। सुभान अल्लाह।
न थिया वापस रवाना मुझे पुनहल जा परवाना आजमाया थई जमाना मुझे मुर्शिद जा परवाना हर गाजी खां पुछ गोड़ियुनि में अवा कीअं गुज़ारियो लोढ़नि में चवंदो घोर वञा उहे ॾींहं अञा हिन दिल ते ताज़ा तवाना मुझे पुनहल जा परवाना आज़माया अथई ज़माना मुझे मुर्शिद जा परवाना छा न जमन माड़ा ॻाल्हि कबी मुझे मुर्शिद ते आराज़ रबी नारो लगायो जोर सां छा न जमन माड़ा ॻाल्हि कबी मुझे मुर्शिद ते आराज़ रबी लख बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह थिया मालिक जा शुकराना मुझे पुनहल जा परवाना आज़माया थई ज़माना मुझे पुनहल जा परवाना दुआ कयो त अल्लाह करीम हीअ हाज़िरी असांजी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए हज़रत गाज़ी ग़ुलाम हैदर फ़क़ीर अलैहि रहमह जी रूहानी नज़र असां सां शामिल हाल फरमाए सुभान अल्लाह ये आस्ताना इस्लाम जा मज़बूत क़िला आहिनि सुभान अल्लाह अल्लाह जुम्ग जियन जनी अजे घारियां शल ये आस्ताना आबाद रहन जिनजे साये में असी गुनहगार घारे रहा आहियूं सुभान अल्लाह चो अल्लाह जुम्ग जियन जनी अजे घारियां शाल मसके वीरी जिता भी पियन यो खूह सल आबाद हुजे कदे या खूही करे सुके न जिता ही उन्यारा पी करे पंजी उन्य उझाई मरकण अखड़िन तो डिठे मुंह सुख थे अल्लाह मुझे महबूब मुर्शिद के खुशू अता कर यो मुर्शिद हमेशा खुश हुजे जंजा दीदार करे असां तव्हां सालन जी सिक लाहींदा आहियूं चल रब करीम इन महबूब जे हा हा हींअर चंद ॾींहं अॻु में अम्मा साइण जो विसाल थियो यकीनन हज़रत महबूब मुर्शिद करीम जिन ज़ाहिरी ज़िंदगी में ज़ाहिर आहे इहे मामला अचनि था त माण्हू काफ़ी डिस्टर्ब थींदो आहे काफ़ी मामलात ॾुखियायूं थींदियूं आहिनि ऐं उहे न्याणियूं जेके हज़रत पीर साईं सरदार जिन सां वॾे प्यार ऐं मुहबत में गॾु ज़ाहिर आहे औलाद जा इहे ॾुख इहे सभई कुझु दुआ कयूं था त शल रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में हमेशह इन घराणे में ख़ुशियूं रखे शल रब करीम जमायत जे तरफ़ा मुर्शिदन करीमन के हमेशा खुशियूं अता फरमाए ये जमायत जेकॾहिं नेकियुनि वारे राह ते हूंदी जेकॾहिं ग़लत कमनि खां परे रहंदी त मुर्शिद जे लाइ इन खां वधीक ॿी का ख़ुशी आहे दुआ कयो त शल रब करीम इन जमायत के ज़िक्र फ़िक्र सां हमेशा आबाद रखे।